सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। उठे जी जिंदगी बचाई है। उठे के जिए चवंदो तीअं कंदो, पर उठे का को कम वठो कम। बाबा इहो ॿुधा त उठे का कहिड़ो कमु वठिणो आहे। इन ॻोठ में उठे का सभु छिरकंदा आहिनि। जेकॾहिं उठे जो हथ तव्हांजे मथां अची वञे तव्हां सोचो त तव्हांजी केॾी लय थी वेंदी। पीरू मामो सही थो चए, ॻोठ वारनि खे ख़बर पइजी वेंदी तूं ओठो असांजो पगमट यार आहे। पोइ असां सां केर बि कोन पुछंदो। पोइ चङनि भलनि जा असां पटका धूड़ करे छॾींदासीं। मां त सभ खां पहिरियां पादर दुकानदार खे हणंदुसि जंहिं मुंहिंजी ओधर बंदि करे छॾी आहे। सजन खे पादर हणजांइ, सॼे ॻोठ खे कुटिया, पर पहिरियां उठे सां यारी त रखो न। इन लाइ असांखे छा करणु घुर्जे मामा? उन लाइ उठे सां तव्हां अस्पताल में मिली अचो। हू छा सोचींदो त छोरा मूंखे अस्पताल उछलाया वरी मोटियाई न। पोइ पीरू हल भला 2-3 रुपया लीड तूं था कढूं। पोइ ओठे लाइ बूंदी ऐं जलेबी वठी हलूं। छोरा फ्रूट वठी वञो। जेकॾहिं बूंदी ऐं जलेबी वठी वियो त ओठो समझदो हे ॿई मेले था मोटिया आहिनि। बाबा इहा इन बेवकूफ़ खे न आहे ख़बर त छा वठी वञणो आहे। मरीज़ दे फ्रूट वठी वञणो आहे। केला, सूफ़, जैतून, ॿियो जेको दिलि चवे वठी वञ। ॿी ॻाल्हि ॾिटू खे न भुलिजो, इहो मुंहिंजो मुर्गो आहे। तव्हां वञी काई ॿिए जी खल लाहियो, मथां वञी ॾिटू खे ॾारो ॾियो। पोइ मूंखे उतां हिकु रुपयो बि नसीब न थींदो। ॿियो कोई बि मूंखे नथो सुझे। 1000 बा मां कंहिं न कंहिं खां कढी वठंदुसि, तूं घबराए न, हलूं था। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।